मेहरबानी सजाद तफ़सीलन लाइ नाज़रीन सिंध जे ॿिनि शहरनि जी खानपुर में बि जश्न इत्मीनादुन नबी अक़ीदत एहतराम सां मल्हाए पियो वञे। आशिकाने रसूल रैली कढी मरहबा या मुस्तफ़ा ऐं सरकार जी आमद मरहबा जा नारा हणी रहिया आहिनि। वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी खानपुर जो रिपोर्टर यासीन अबड़ो। जी यासीन, आगाह कजो। खानपुर शहर में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद के सिलसिले में रैली कढी वही है। रैली जो शहर के मुख्तलिफ़ महल आहिनि, बलोच महल आहे, बर्फ़ कारखानो, मेन बाज़ार, गोश्त मार्केट, दरगाह नवानी पीर खां थींदी जामा मस्जिद वटि पहुचंदी, जिते रैली इख़्तिताम कयो वेंदो, जिते न्याज़ तक़सीम कयो वेंदो। मां खे ॿुधाईंदो हलां त रैलीअ जा सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। ऐं जॾहिं त सफ़ाई सुथराई जे हिसाब सां ॻाल्हि कंदासीं त सफ़ाई सुथराई टाउन कमेटी पारां ख़ासी न कई वई आहे, जॾहिं त नालियुनि जो गंदो पानी ॿाहिरि निकिरी आयो आहे। जे सबबु रैली में आयल आशिकाने मुस्तफ़ा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आयल आशिकनि खे काफ़ी तकलीफ़ महसूस थी रही। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में पिणु मिठाई तक़सीम कई वई आहिनि। जी।